गिदड़ ऐं शिकारी कुतनि जी कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार हूँ आहियां आज़ाद मुख्तियार झरवार। साथियो, अॼु जी कहाणी गिदड़ ऐं शिकारी कुतनि जी आहे। कहाणी इंतहाई दिलचस्प ऐं सभ खां महत्वपूर्ण आहे। सही कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो गिदड़ गस वठियो पियो आयो। ईंदे 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 गिदड़ हिकिड़े शाही पोठे ते वञी पुॻो। ॾिसे त वॾो शाही पोठो आहे, परे परे ताईं को ॾिसण में ई न पियो अचेसि। दिलि में ख़्यालु कयईं त पोठो त वाह जो आहे, सफ़ा भॼण जहिड़ो पोठो आहे। अॼु त सफ़ा भॼे इन ते डोड़ूं कढजनि। गिदड़ दिलि में इहो ख़्यालु करे इहो सोचे रहियो हो ऐं थोरो अॻिते अञा मस वधियो त ॾिसे त परियां कना के शिकारी अचनि पिया ऐं तेज़ी सां अचनि पिया ऐं कुतनि जी लोध पिणु उन्हनि सां गॾु आहे। गिदड़ जी नज़र जो शिकारी कुतनि ते पई त शिकारी कुतनि जे ऐं शिकारियुनि जी नज़र बि गिदड़ ते पइजी वई। सो गिदड़ खे ॾिसी करे शिकारियुनि पंहिंजे कुतनि मां खणी हथ कढिया ऐं कुतनि जा जेके रसा हुआ उन्हनि रसनि खे खोले कुतनि खे छॾियाऊं। कुतनि मां जो हथ कढियाऊं त कुता अची गिदड़ जे पोयां पिया। पोइ त अॻियां गिदड़ पोयां कुता, वठ पकड़ भॼ भॼां। गिदड़ बि घणो घणो डोड़ी वॾो पोठो ऐं गिदड़ किथे थी जिंद छुटे। गिदड़ डोड़ंदो जॾहिं ॿिनि टिनि कोहनि में सॼो पोठो डोड़े पूरो कयो ऐं तमामु घणो अॻिते निकिरी वियो, तॾहिं हिकिड़ो खेसि लोढ़ो साम्हूं नज़र आयो। पोयां कुता बि डोड़ंदा आया, पर गिदड़ छा कयो जो चुपड़ी करे उन लोढ़े में घिड़ी करे अंदरि निमाणो थी वेही रहियो। जीअं त कुता तमामु घणो परे हुआ, सो गिदड़ खे अची वेझा थिया, पर वेझो पुॼण सां हुननि खे गिदड़ नज़र न आयो। गिदड़ लोढ़े में लिकल हो ऐं कुता हेॾे होॾे निहारे अॻिते डोड़ंदा निकिरी विया। गिदड़ जॾहिं कुता परे निकिरी विया, गिदड़ पाण खे थोरो महफ़ूज़ सम्झो, हेॾां होॾां निकिताईं, ॿाहिरि ॾिठाईं, ॾिसे त गिदड़ जे पोइ लॻल पोयां कुता उहे हाणे वञी शिकारियुनि ताईं पहुता आहिनि ऐं शिकारी उन कुतनि खे वठी हाणे परते रवाना थी विया आहिनि। तंहिं ते गिदड़ उन लोढ़े मञा ॿाहिरि निकितो ऐं मथे रपा ॾांहुं मुंहुं करे चयईं, ए मौला, ए ख़ुदा, सफ़ा ख़ुदा हथु लाइण बि ख़ुदा, तूं त सफ़ा हथु लाइण वटां ई कोन आई। ऐं पोइ त गिदड़ तोबा करे पंहिंजे घर ॾांहुं मकान ॾांहुं रवानो थी वियो ऐं शिकारियुनि खां पाण खे मस बचायईं। सचो, हिन कहाणी जो मक़सदु उमेद आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त कॾहिं बि अहिड़ी ग़लति वाई न कढिजे, अहिड़ी ग़लति ॻाल्हि पंहिंजे दिलि मां न कढिजे जेका वाई या दुआ यकदमि अगामी वञे ऐं इंसान खे को जोखम या नुक़सानु ॾिसणो पए। सो हिन गिदड़ ऐं शिकारी कुतनि जी कहाणी मां उमेद आहे तव्हांखे सबक़ु मिलियो हूंदो। वधीक हिन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।